मुंहिंजे सफ़र जा साथी मीर अब्दुल गफ़ूर जालपुर, नसीर रमदान ऐं क़ाइम चना। चाबहार खां असांखे साहिदान वञिणो हो। असांजे मेज़बान यूसुफ बलोच खे सहारवान अचिणो हो, जेको चाबहार खां 650 किलोमीटर परे हो। हू 24 जून आचर ते आयो ऐं प्रोग्राम 25 तारीख़ सुबुह जो 11 वॻे थियो। ज़ाहिदान 650 किलोमीटर खनि हो। रस्ते में चाबहार खां 143 किलोमीटर जे मुफ़ासिले ते सुठो शहर आहे, जंहिंजो पुराणो नालो गेहे हो, जंहिंजो ज़िक्र इसहाक़ इस्तिख़ारी 980 साल अॻु पंहिंजे सफ़रनामे में कयो हो। ईरान शहर जे ॿिए वॾे शहर इस्फ़हान खां ठठो आयो हो, जिथे पहिरीं हुक्मरान हुआ लाशारी कबीले जा माण्हू। उन खां पोइ ख़ास शहर, पोइ ज़ाहिदान। बलूचिस्तान जी गादीअ जो हंधु ज़ाहिदान आहे। असां ज़ाहिदान में 9 वॻे दाख़िल थियासीं। इहो 840 किलोमीटरनि ते आहे।